ईअं तव्हां शयूं पोइ सुभाणे मुंहिंजे दड़े खे बि खोटे खपाए छॾियो, इहा ॻाल्हि आहे छा? ॻाल्हि इहा आहे त असांजो सूंहुं आहे ऐं ईअं तव्हां ऐं हींअर जेको थिए पई आहे तव्हां चओ त लीगल तरीक़े सां, त हींअर जेको माना इहो थिए पियो इलीगल आहे न, त इहो त रोकरायो। आउं त हिन जा हक़ में कोन आहियां त जेका शइ ख़ूबसूरत आहे, हिकिड़ी नेचुरल ब्यूटी आहे, तव्हां पंहिंजा ॿिया जेके नॉर्मल जबल आहिनि हिन पासे सॼो कोहिस्तान सॼो जेको आहे उहो रोड़ी ऐं बजरी जे हवाले थी वियो आहे। तव्हांजो जेको सखर खां घोटकी जे विच में जेको वाइट स्टोन हो, सॼा जबल हुआ, पहाड़ हुआ ख़ूबसूरत, ॾिसो ऐं चवंदो आहियां त तव्हां जॾहिं वणु कटियो था उहो बि ज़ुल्म आहे, बिल्कुलु उहो बि ज़ुल्म आहे, छाकाणि त उहो तव्हांजी धरती जा वार आहिनि। अगरि धरती मां आहे त हुनजा वार आहिनि जेके असांजा ॿेला ऐं वण आहिनि। पर ॿेलो या वणु कपिजी वञे थो त वरी बि उमेदु आहे त 7-8-5 सालनि में वरी तव्हां पोखींदो त वरी 5-7-8 सालनि में वणु वरी जवान थींदो, वॾो थींदो। पर जबल कीअं वापसि ईंदो? जबल को 2-4-5 सालनि में ठहंदा आहिनि छा? हीअ असांजी ख़ूबसूरती आहे। तव्हां सॼी जेका माहौलियात आहे, धरती जी पंहिंजी जेका हिकिड़ी नेचुरल जोड़जक आहे, तव्हां सॼी खे मुतासिर था कयो। इहा कहिड़ी फरमाइश आहे त तव्हां अरबे रुपया कमाए सघो त हर शइ खपाए छॾियो? कीअं त ग्रेनाइट जे नाले ते जेको आहे उहो तव्हां पंहिंजी थर जी सूंहं खे जेको आहे उहो ई तव्हां हुते जेका ही ऑयल ड्रिलिंग थिए पई, जेके पाकिस्तानी कंपनी बि करे पई, चाइनीज़ बि कनि पिया, हुन सां तव्हां सॼी माहौलियात तबाह करे छॾी आहे। बाक़ी हिकिड़ी सभिनी जी नज़रूं कारूंझर में आहिनि। ख़ूबसूरत शइ आहे इहा कहिड़ी? आउं त नथो एग्री कयां। पजराणी साहिबु अलाए किथां छा सोचे पियो, ऐं पजराणी साहिब खे सम्झणु खपे त पजराणी साहिबु आउं तव्हां सभु हाणे हुन उमिरि में अची पहुता आहियूं। बाक़ी हाणे ॿी जनरेशन लाइ छॾियो यार शयुनि खे। इहो थोरी आहे त बसि सभु कुझु खपाए पूरो करे छॾिबो। ऐं ज़ाहिर आहे हीअ सभु मामला जेके थींदा आहिनि हिन में करोड़े रुपयनि जा ॿिया मामलात हूंदा आहिनि जी। पर आउं कंहिंजी नियतनि ते शक नथो कयां। आउं हिन ॻाल्हि से सख़्तु ख़िलाफ़ु आहियां। छो कारूंझर टोड़बो?